अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा है 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ नवाब शाह ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम डहरी जी। नवाब शामी एशिया जी सभ खां वॾी वाटर फिल्टर प्लांट खे हलाईंदड़ ख़ानगी कंपनीअ जे 120 मुलाज़िमनि खे गुज़िरियल 10 महीननि खां पोरे ऐं पघर जी पघार न मिली। पोरियतुनि जे घरनि में फाका कशी हिननि मीडिया ॾाढो सख़्तु एहतजाज कंदे ॿुधायो त नवाब शामी अरबी पंहिंजे लाॻ सां शहरनि खे पीअण जो साफ़ शफ़ाफ़ पाणी फ़राहम करण लाइ क़ाइमु थियल एशिया जी सभ खां वॾी वाटर फिल्टर प्लांट जे ॿिनि यूनिटनि नवाब शाह सकन रोड ते क़ाइमु आवाम यूनिवर्सिटी अलॻि वाक़े यूनिट में गाजरवा भरिसां पब्लिक हेल्थ ऑफिस अलॻि वाक़े यूनिट ते कमु कंदड़ हिकु ख़ानगी कंपनीअ जे टेक्निकल स्टाफ ऐं पोरियतुनि 120 मुलाज़िमनि खे सिंध सरकार पारां गुज़िरियल 10 महीननि खां वठी पघार न मिलण ख़िलाफ़ पोरियतुनि पब्लिक हेल्थ ऑफिस भरिसां शोएब सियाल, एजाज़ अहमद लाड़क, आबिद अली चांडियो, गुलाम मुस्तफ़ा शाह जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पोरियतुनि मीडिया ॾोह हथनि में प्ले कार्ड खणी पघारूं न मिलण ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। हिननि चयो त असां ॾींहुं राति शहरनि खे पीअण जो साफ़ शफ़ाफ़ पाणी फ़राहम करण लाइ पंहिंजा घर घाट ऐं बचा छॾे ड्यूटी कयूं था। हिननि चयो त 2 यूनिट रोज़ानो 1,40,00,000 गैलन पाणी जो साफ़ पाणी फ़राहम कनि था। हिननि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां 2 यूनिट नाकारा बणियल आहिनि, छाकाणि त 2 यूनिटनि जी मशीनरी ख़राबु पियल आहे। पैसा न हुअण सबबु जनरेटर डीज़ल खां ख़ाली पियल आहिनि, बैटरियूं नाकारा थी वियूं आहिनि ऐं बिजली जो कनेक्शन पिणु केतिरे अरसे खां कटियल आहे। असां दाऊं करे थकिजी पिया आहियूं, को ॿुधण वारो न आहे। असां जी शहरनि सां एॾी वॾी मज़ाक़ छो पई कई वञे। पोरियतुनि चयो त मुल्क में कोरोना वायरस सबबु पहिरियां ई हालतूं संगीन आहिनि। असांजे घरनि में बचा फाका कशीअ ते आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त बिना देर संदन 10 महीननि जूं रहियल पघारूं जारी करे संदन ख़ानदाननि खे गुरबत फाका कशीअ खां बचायो वञे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।